घोटकी मोरो में कारपोरेट फार्मिंग खिलाफ एहतजाज कदम मथा पुलिस कार्रवाई करे बिन ॼणनि खे शहीद मुज़ाहिरीन खे ज़ख्मी करण वारे वाक़े खिलाफ घोटकी में इंडस लॉयर पैनल वकिला बिरादरी पारां सिंध बार काउंसिल के मेंबर एडवोकेट अब्दुल रज़ाक मेहर शाह नवाज़ वसीर फ़कीर मोहम्मद टावरी अर्ज़ मोहम्मद बनिहाल लाल बख्श घोटो अब्दुल रज़ाक चाचड़ एडवोकेट राना साजिद महबूब अली सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोरो में एहतजाज कंदड़नि मथां पुलिस गर्दी करे कानून जी लताड़ कई वई आहे जंहिंजी मज़ामत कयूं था। उन ते सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजा जे घर मथां मुज़ाहिरनि हमलो नाहे कयो जिते मच्छर माण्हू वञ कई आहे। पीपल्स पार्टी जे सेक्रेटरीट ऑफिसर आहिनि हुन पंहिंजो घर ॼाणायो आहे इहो हुन जो घर नाहे घर हुजण जो कूड़ो ड्रामो कयो वियो आहे ऐं पुलिस गर्दी करे मुज़ाहिरनि मथां कार्रवाई करे सिंध हुकूमत पंहिंजी बदनीयती ज़ाहिर करे रही आहे। कंहिं बि सूरत में कारपोरेट फार्मिंग वारो फ़ैसिलो वापसि वठिणो पवंदो। हुननि वधीक चयो त सिंध बार काउंसिल जे ॾिनल एहतजाज वरी सिंध सां असांजो को बि तालुक़ु नाहे छो त असां सिंध बार काउंसिल जो फ़ैसिलो नाहे कंहिं हिकु अधु अॻवाननि जो पंहिंजो ज़ाती फ़ैसिलो आहे। कंहिं वकील बिरादरी लातालुकी करे थी। वकील बिरादरी हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर ते कारपोरेट फार्मिंग वारो फ़ैसिलो वापसि वठे सिंध जी आवाम सां इंसाफ़ कयो वञे ऐं मुज़ाहिरनि मथां कार्रवाई कंदड़ एहलकारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। कल्ह जेको इहो इंसिडेंट थियो आहे कल्ह ॿुधण में इहो आयो आहे त जेको एहतजाज हुयो उहो कारपोरेट फार्मिंग जे लाइ हुयो त असांजूं ज़मीनूं तव्हां नीलाम न कयो छो त सिंध गवर्नमेंट असां सां जेको मुआइदो कयो हो असां सां जेके हिन जा टॉक्स हुआ त उन्हनि में हिननि चयो त असां तव्हांखे यकीन था ॾियारियूं त हिकिड़ी असांजी कमेटी बि ठही हुई त असां इहे ज़मीनूं रद्द कंदासीं। उन खां पोइ सिंध हुकूमत 13 तारीख़ ते जेको डायलॉग रखियल हुया उन्हनि सां उहे फ्री विया उन सां टर्न डाउन करे विया छो त हुननि खे उन खां पोइ हुननि जा वरी स्टेटमेंट अचणु शुरू थी विया जंहिंमें ज़िया लंजार साहब जो बि स्टेटमेंट आहे खुर्शीद शाह जो काफ़ी पीपल्स पार्टी आहे जेके हिन जा सरकर्दा माण्हू आहिनि उहे चवंदा जिन वटि वेसो ज़मीन आहे उहे जेको आहे सो कारपोरेट फार्मिंग जे लाइ ॻाल्हाइनि था जॾहिं त तव्हीं वाइदे ख़िलाफ़ी कयो था तव्हां चयो त न कारपोरेट फार्मिंग ते ई असीं ॻाल्हाईंदासीं जॾहिं केनालनि वारो मसइलो असीं उन मां बि मुतमइन न आहियूं जेको केनालनि वारो मसइलो जेको हल थियो उहो एडजर्न थियो आहे न कि उहो फॉर एवर जेको आहे सो उहो ख़तमु थियो। कल्ह जेको इंसिडेंट थियो आहे त पुरअमन माण्हू उते एहतजाज कनि पिया ऐं ॿी मां तव्हांखे वज़ाहत कयां त उते को ज़िया साहब जो घर कोन्हे उते उहो घर न आहे उहा हुनजी ऑफिस आहे पीपल्स पार्टी ऑफिस आहे त मीडिया ख़ासि करे ॿिया माण्हू जेके उन्हनि खे सपोर्ट कनि था पिया गवर्नमेंट खे जेके मज़लूमनि जो साथ नथा ॾियनि ॿ माण्हू उते बेदर्दी सां शहीद थिया आहिनि केतिरा माण्हू उते ज़ख़्मी थिया आहिनि पुरअमन माण्हुनि ते जेके पंहिंजे हक़नि जी बुनियादी हक़नि जी ॻाल्हि कनि पंहिंजी धरती जी ॻाल्हि कनि उन्हनि ते तव्हां सिधियूं गोलियूं हलायो था पिया शर्म अचणु खपे तव्हां माण्हुनि खे। अञा बि उन्हनि जी हिमायत में अञा ॿी ॻाल्हि चवंदुसि त सिंध बार काउंसिल जेको इहो सॾु ॾिनो आहे बग़ैर सोचे सम्झी उहो सिंध बार काउंसिल जो सॾु न आहे उहो चेयरमैन या वाइस चेयरमैन जेको उहा स्ट्राइक कॉल कई आहे असां उनखे राति ई कंडेम कयो आहे असीं उनखे क़तन क़बूल नथा कयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।